दोस्तो जॾहिं खां सिंधी मौसीक़ी शुरू थी त सिंधियुनि बि पंहिंजो पाण मल्हायो ऐं इन मैदान ते सभु सिंधी जेके आहिनि तक़रीबन फ़नकार जेके लथा ऐं सुठो भलो ॻायो ऐं हर फ़नकार जेको आहे दाद वसूल कयो आवाम खां ऐं ईअं मुक़ाबिलो हलंदो रहियो वक़्तु ब वक़्तु जेके सिंधी रागी जेके पैदा थींदा रहिया वॾा वॾा ॻाइणा वॾा वॾा फ़नकार वॾा वॾा कलाकार वॾा वॾा गुलूकार वॾा वॾा ख़ानसा फ़नकार पैदा थींदा रहिया ऐं पंहिंजे वक़्त में आवाम खे झुमाईंदा रहिया आवाम खे जेके आवाम जूं दिलियूं जेके जीतंदा रहिया उन दौरान जेको आहे उस्ताद जलाल चाॾियो जेको उहो झरझंग में ॻाइणु शुरू कयो उस्ताद जलाल चाॾियो ऐं उस्ताद जलाल चाॾियो जॾहिं ॻाइणु शुरू कयो 70 वारे ॾहाके खां त पोइ हिते त जेको ॻाइण वॼाइण जेको हूंदो फ़नकार हूंदा हुआ उते घणा पंजाबी कलाम पिया हलंदा हुआ लुडी है जमालो पा लुडी है जमालो ऐं पंजाबी कलाम अताउल्ला नियाज़ी जा मैडम नूर जहान जा सम्झो इहे फ़नकार जा पिया हलंदा हुआ कलाम इनायत हुसैन भट्टी जा कलाम पिया हलंदा हुआ पर उस्ताद जलाल चाॾियो जीअं ई आयो त सभिनी खे भॼाए छॾी पोइ उस्ताद जलाल चाॾियो जेको आहे पहिरें नंबर जो फ़नकार थी वियो ऐं हर जॻह ते माना उस्ताद जलाल चाॾियो खे घुराइनि पिया ऐं वेंदे उस्ताद जलाल चाॾियो माना एॾो मशहूरु थी वियो एॾो मशहूरु थी वियो जो का बि महफ़िल जेका थींदी हुई उहा उस्ताद जलाल चाॾियो खां सवाइ जेका अधूरी हूंदी हुई बाबा माण्हू चवंदा त बाबा उस्ताद जलाल चाॾियो खे घुरायो न त इहा महफ़िल न थींदी वॾा वॾा जेके सक़ाफ़ती प्रोग्राम थींदा त हुन में बि उस्ताद जलाल चाॾियो खे घुरायो वेंदो त बाबा उस्ताद जलाल चाॾियो खां सवाइ जेको आहे सक़ाफ़ती प्रोग्राम जेको आहे अधूरो आहे मेला मलाखड़ा थींदा त पोइ बि उस्ताद जलाल चाॾियो खे माना ख़ुशूसी तौर ते घुराईंदा त बाबा उस्ताद जलाल चाॾियो अचे बसि ऐं जेसीं ताईं उस्ताद जलाल चाॾियो माना स्टेज ते हूंदो त मजाल जो ॿियो फ़नकार माना हुनजे अॻियां कुझु माना ॻाए सघे या अॻियां वधी सघे छो जो उस्ताद जलाल चाॾियो खे ॿुधण वारा जेके चाहींदड़ हूंदा उहो स्टेज तां लहण ई न ॾींदा उस्ताद जलाल चाॾियो हिकिड़ो कलाम ॻाए बसि कंदो त वरी चवंदा फ़रमाइश कंदा त बाबा ॿियो कलाम वरी उस्ताद जलाल चाॾियो अञा कलाम ॻाए बसि कंदो त वरी चवंदा टियों कलाम ईअं ई हिकु दफ़ो थियो 1999 में जेको आहे प्रोग्राम थियो भिटशा मेले जो त पोइ उस्ताद जलाल चाॾियो जेको माना जॾहिं ॻाए पियो त पोइ तमाशनि जेको चयो त बाबा वरी ॿियो कलाम उस्ताद जलाल चाॾियो हाणे बीमार हुजे हमीद आख़ून चयो त बाबा उस्ताद जलाल चाॾियो बीमार आहे ख़्यालु कयो पर आवाम जेका चए पई त बाबा न ॿियो कलाम पोइ उस्ताद जलाल चाॾियो जेको पंहिंजे चाहींदड़नि सां जेका मोहबत कंदो उहा बेमिसाल मोहबत हुई तमामु घणी मोहबत कंदो पोइ उस्ताद जलाल चाॾियो त बाबा अॼु सिर वञे त सिर वञे पर ॻाइबो ज़रूरु पोइ उस्ताद जलाल चाॾियो आहे जेको आहे ॻाइणु शुरू कयो ऐं पंहिंजे जेके चाहींदड़ आहे उन्हनि खे झुमाए छॾी उस्ताद जलाल चाॾियो उहो फ़नकार हो जंहिं सिंधियुनि जी दिलनि ते राज कयो ऐं अॼु बि करे रहियो आहे उस्ताद जलाल चाॾियो उहो वाहिद फ़नकार हो जेको कैस्टनि में माना जॾहिं शुरू थियो त पोइ 16,000 खां वधीक रिकार्ड माना कैस्टूं कई ऐं उस्ताद जलाल चाॾियो हिकिड़ो माना जेको माना सम्झो अणपढ़ियल फ़नकार हो पर हुनजी याददाश्त ऐं हुनजी मेमोरी जेका एतिरी हुई जो 16,000 कलाम पोइ एतिरा लखनि जी तादाद में माना ॾोहीड़ा मतिलबु हर सुर में हुनखे महारत हासिलु हुई ऐं हुनखे माना ज़बानी यादि थी वेंदा हिफ़्स थी वेंदा पोइ उस्ताद जलाल चाॾियो जॾहिं स्टेज ते ईंदो ऐं माइक जे अॻियां वेहंदो आवाम जे अॻियां वेहंदो त पोइ कॾहिं कापी अॻियां रखी न ॻाईंदो उस्ताद जलाल चाॾियो खे हर कलाम यादि हूंदो हर सुर यादि हूंदो पर जॾहिं शुरू थींदो त पोइ हिन बादशाह खे केर बि रोकी न सघंदो ईअं लॻंदो त माना स्टेज ते बबर शेर अची वियो फ़नकार अची वियो बबर शेर हाणे तव्हां ख़बर जॾहिं बबर शेर ईंदो आहे त ॿिया के लुकड़ बकड़ इहे सभु भॼी वेंदा आहिनि उस्ताद जलाल चाॾियो माना अहिड़े नुईअ जो फ़नकार हो पोइ उस्ताद जलाल चाॾियो जी जेका मशहूरी ॾिसी करे पोइ उस्ताद जलाल चाॾियो खे रेडियो वारनि बि मिनतूं कयूं त बाबा असां ॾे अचो उस्ताद जलाल चाॾियो त बाबा मां तव्हां ॾे कई दफ़ा आयुसि पर तव्हांखे क़बूल ई नथो पवां हुन चयो बाबा उस्ताद जलाल चाॾियो तूं असां ॾे अचु ज़रूरु बि पोइ मिनतूं कयूं उस्ताद जलाल चाॾियो खे पोइ उस्ताद जलाल चाॾियो वियो हालांकि उस्ताद जलाल चाॾियो जॾहिं शुरू में 2 दफ़ा वियो त उन्हनि सम्झो त ईअं ई आहे पर उस्ताद जलाल चाॾियो कैस्टूं जेके झरझंग में पियल उस्ताद जलाल चाॾियो मूंखे हिकिड़ी परवाह आहे मूंखे आवाम चाहे थी ज़रूरी कोन्हे जो मां रेडियो ते वञा पोइ रेडियो वारा पाण उस्ताद जे हली आया पोइ ईअं वरी टी वी वारा बि जेके PTV वारा तॾहिं हूंदो ई PTV हो त पोइ PTV वारा बि
PTV वारा जेके चैनल वारा उहे बि उस्ताद जलाल चांडू हली आया त बाबा हलो असांजे प्रोग्राम कयो ऐं कचहरी प्रोग्राम आहे सम्झो था फतेह मोहम्मद शाह जी जेका कचहरी आहे उन ते अचो साले मोहम्मद शाह जी कचहरी ते अचो उते वियो ॻायो पोइ उस्ताद जलाल चांडे खे सकाफ़त खाते वारा माना वठी विया पोइ उस्ताद जलाल चांडो माना जेके सिंध में वॾा वॾा जेके मेला लॻंदा आहिनि कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह सचल सरमद रहमतुल्लाह अलैह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह माना हिन जेके सालियाना मेला लॻंदा आहिनि उर्स लॻंदा आहिनि त पोइ माना हुननि ते बि वॾो माना पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयईं ऐं उस्ताद जलाल चांडो पाण बि मेला कराईंदो पंहिंजे ॻोठ जे भर में ऐं हुन में वॾो ख़र्चु जेको हूंदो उहो पाण कंदो उस्ताद जलाल चांडो ग़रीब परवर फ़नकार हो तमामु घणो सखी हो ऐं ग़रीबनि जी जेको शादियुनि में माना बिना एवज़ शादियुनि ते माना ॻाईंदो ऐं औरतूं जेके वीचारियूं ग़रीब हूंदियूं मिसकीन हूंदियूं हुननि जूं शादियूं बि कराईंदो उन्हनि खे ॾाज बि ॾींदो ऐं ग़रीब वीचारा जेके बेरोज़गार माण्हू हूंदा उन्हनि खे माना पैसा बि ॾींदो रोज़गार लाइ वरी सुठा मशवरा बि ॾींदो ऐं सुठा सुठा फ़ैसिला बि कंदो शौक़ बि कंदो सुठा सुठा ऐं महिमान नवाज़ तमामु घणो उस्ताद ॾे को बि लड़ी ईंदो त उनजी तमामु घणी महिमान नवाज़ी कंदो ऐं सादी तबियत जो माण्हू ख़ुशि मिज़ाज माण्हू खिली खिकारण वारो माण्हू सभिनी यारनि दोस्तनि जो ख़्यालु करण वारो माण्हू पूरी सिंध हिन खे चाहींदी हुई तमामु घणी चाहींदी हुई ऐं माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी त बाबा उस्ताद जलाल चांडो फ़िलाणी जॻह ते आयो आहे फ़िलाणी महफ़िल में आयो आहे फ़िलाणी शादी ते आयो आहे राति जो महफ़िल आहे फ़िलाणी जाइ ते त पोइ माण्हू हुते लखनि जी तादाद में पुॼी वेंदा त बाबा उस्ताद जलाल चांडो आयो बाबा सम्झो राग ॿुधंदासीं पोइ सॼी राति उस्ताद जलाल चांडो जो मतिलबु राग ॿुधंदा ऐं उस्ताद जलाल चांडो एॾो त मक़बूल थी वियो एॾो त मक़बूल थी वियो जो उन वक़्त में जेको फ़िल्म साज़ी हुई जेका सिंधी फ़िल्म साज़ी हुई त उन में शाह असद जेको प्रोड्यूसर उन उहो आयो उस्ताद जलाल चांडो वटि हली आयो त बाबा उस्ताद जलाल चांडा तूं अचु तोखे फ़िल्म ठाहिणी आहे तोते त उस्ताद जलाल चांडे जे नाले ते माना हुन फ़िल्म ठाही जलाल चांडो फ़िल्म पोइ उस्ताद जलाल चांडो हुन में अदाकारी बि कई कलाम बि ॻाया तमामु घणी मक़बूल थी 1985 में ऐं सिंध जी पूरी सभिनी सिनेमाउनि ते माना सुपर हिट वई ऐं वॾो बिज़नेस कयो हुन इहो उस्ताद जलाल चांडे जी माना जेका हुई मक़बूलियत हुई ऐं उस्ताद जलाल चांडो जेको पंहिंजे इलाइक़े में बि तमामु घणो मक़बूल तरीन माना शख़्स हो ऐं हुनजी तमामु घणी इज़त हुई हाणे तव्हां मोरे में वेंदो त मां कंहिंखां पुछा कंदो बाबा उस्ताद जलाल चांडे जो ॻोठु किथे आहे तव्हांखे ॿुधाईंदो त बाबा फ़िलाणी जॻह ते ॻोठु आहे त उस्ताद जलाल चांडे खे माना हीअं था सुञाणनि माण्हू छो जो उस्ताद जलाल चांडे जे अख़लाक जे करे गुफ़्तार जे करे मुहबत जे करे प्यार जे करे ऐं एहसास जे करे ऐं ग़रीबनि सां शफ़क़त ऐं सखावत जे करे आवाम हुनखे तमामु घणी चाहे थी महिमान नवाज़ी त माना उस्ताद जो माना सम्झो त हुनजे किरदार में समायल हुई त उस्ताद जलाल चांडो तमामु घणो महिमान नवाज़ हो ऐं महिमान हुन वटि ईंदो त पहिरियां हुनखे मानी खाराईंदो पोइ पाण खाईंदो इहा उस्ताद जलाल चांडो में ख़ूबी हूंदी त माना जेका हलियो त पहिरियां त महिमान खे खाराईंदो ऐं पंहिंजूं मेहूं हूंदियूं उन्हनि महिमाननि खे वरी उन्हनि ख़िदमत कंदो त बाबा खीर बाबा हिननि खे ॾियोसि खीर बि पीआरींदो चांहियूं पीआरींदो पर पंहिंजे वाड़े जी माना मेहनि जी चांहि घाटी चांहि उस्ताद जलाल चांडो अहिड़ो दिलबर फ़नकार हो ऐं उस्ताद जलाल चांडो जॾहिं मक़बूल थियो त पोइ को हुनजे फ़नकार जेको आहे हुनजे मुक़ाबले ते न हो ऐं सभु फ़नकारनि माना उस्ताद जलाल चांडो हर जॻह में वॼे पियो हर जॻह में हर जॻह ते उस्ताद जलाल चांडो वॼे पियो गाॾियुनि ते ट्रैक्टरनि ते बसनि ते ट्रकनि ते ॻोठनि में केबिननि ते दुकाननि ते होटलनि ते शहरनि में माना हर जॻह ते उस्ताद जलाल चांडे जो कलाम पियो हले उस्ताद जलाल चांडो एॾो मक़बूल थी वियो ऐं अॼु जेको आहे उस्ताद जलाल चांडे जे विसाल खां पोइ बि अॼु बि उस्ताद जलाल चांडो जेको आहे पहिरें नंबर ते आहे फ़नकार जिथे बि वञो त माना उस्ताद जलाल चांडो जो कलाम तव्हांखे मिलंदो अॼु बि तव्हां ॾिसंदो त माना हर जाइ ते उस्ताद जलाल चांडे जो जेको आहे पहिरें नंबर ते माना हुनजो फ़नकार आहे ऐं अवाम हुनखे तमामु घणी चाहे थी तव्हां यूट्यूब में वञो फेसबुक में वञो इंस्टाग्राम में वञो ऐं टिकटॉक ते वञो त माना उस्ताद जलाल चांडो तव्हांखे मिलंदो त बाबा उस्ताद जलाल चांडे जहिड़ो माना हुनजो जेको रिकॉर्ड तव्हांखे एॾो मिलंदो तव्हां सॼो ॾींहुं पिया हुनखे ॻोल्हियो त माना सर्च कयो त माना तव्हां ॾिसंदो खुटंदो ई कोन ऐं ॿियनि फ़नकारनि जो तव्हांखे उन तादाद में उन लेवल ते न मिलंदो इहा उस्ताद जलाल चांडे जी मक़बूलियत आहे
उस्ताद जलाल चांडो बिना कंहिं शक जे, बिना कंहिं शक शुबे जे अॼु बि पहिरें नंबर जो फ़नकार आहे, पहिरें नंबर ते आहे। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं असांजी चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।